दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सजाद सिंधी स्टेटस ऑफिशियल। जीअं दोस्तों तव्हां थंबनेल में ॾिठो अहिड़े तरीक़े जो वीडियो स्टेटस कीअं ठाहिबो आहे ऐं तव्हांखे हिन वीडियो जे अंदरि पूरो प्रोसेस सेखारींदो स्टेप बाय स्टेप। तव्हांखे हिन व्हाट्सएप स्टेटस ठाहिण जो तरीक़ो सेखारींदो। ओके स्टार्ट कयूं। अचो त इंस्टीट्यूट ऐप खे ओपन कयूं था। इंस्टीट्यूट ओपन करण खां पोइ वीडियो ते क्लिक कंदासीं। वीडियो ते क्लिक करण खां बाद में असां न्यू ते क्लिक कंदासीं। न्यू ते क्लिक करण खां पोइ असां को बि गानो सिलेक्ट कंदासीं। मां ही सिलेक्ट कयां थो, ॿियो तव्हां ॿियो करे सघो था। ठीकु आहे, उन खां बाद में हिन ते क्लिक कंदासीं। हाणे हिन जी एडिटिंग असां स्टार्ट कंदासीं। हाणे हिन खे सभु खां पहिरियां असां हिन वीडियो ते क्लिक कंदासीं। वीडियो खे क्लिक करण खां पोइ क्रॉप जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। क्रॉप जे ऑप्शन ते हिते क्लिक कंदासीं। उन खां बाद में असां जेको बि तव्हां रखी छॾियो, मां हिन ते फ्रेम थो रखां 1.1 जो। ठीकु आहे, मां 1.1 वारो फ्रेम रखी छॾियो आहे। उन खां बाद में ओके कंदुसि। ओके करण खां पोइ मां हिन में बैकग्राउंड हिन जो सही कंदुसि। हिकिड़ो बैकग्राउंड अच्छो करे छॾींदुसि। उन खां पोइ हिन ते ईंदुसि, हिन ते हिन जो बैकग्राउंड सेट कंदुसि। ठीकु आहे, उन खां पोइ दोस्तों PIP जेको ही डिज़ाइन ही जेको आहे ऑप्शन, हिनखे असां क्लिक कंदासीं। क्लिक करण खां बाद में हिते फ़ोटोज़ ते असां वेंदासीं। फ़ोटोज़ में वञण खां बाद में असां हेठि वेंदासीं। थोरो ही ब्लैक कलर आहे जेको ही असां हिनखे क्लिक कंदासीं, या को ॿियो कलर खे क्लिक करे पोइ हिन ते क्लिक कंदासीं। उन खां बाद में हिनखे थोरो वॾो। हाणे असां हिते क्रॉप ते क्लिक कंदासीं। क्रॉप ते क्लिक करण खां बाद में असां हिनखे थोरो नंढिड़ो कंदासीं ऐं हुन खां बाद में ओके कंदासीं। हिन ते ओके करे हुन खां बाद में हिनखे सिधो कंदासीं, ये वॾो करे ऐं हिनखे थोरो सिधो कंदासीं। ठीकु आहे, सिधो करण खां बाद में हिनखे थोरो वॾो कंदासीं। ठीकु आहे, हुन खां बाद में हिनखे ओके कंदासीं। वरी एंड ते क्लिक कंदासीं। हिनखे सॼी वीडियो में करे छॾींदासीं। ठीकु आहे, हिनखे फुल करे ऐं हुन खां बाद में वरी हिन ते क्लिक करे हिन ते एडिट ते क्लिक कंदासीं। एडिट ते क्लिक करण खां पोइ हिन ते क्लिक कंदासीं। हिनखे थोरो वाटर ॾींदासीं हिन में। ठीकु आहे, खां बाद में थोरो वधाईंदासीं। ओके कंदासीं। हुन खां बाद में हिन ते क्लिक कंदासीं। ओके कंदासीं। हुन खां बाद में हिन जा जेके बोल आहिनि असां उहे लिखी वठंदासीं। जीअं त हिते टेक्स्ट ते क्लिक कंदासीं। हिन ते असां हुन जा बोल लिखंदासीं। हिन खां पोइ असांजो फ़ॉन्ट चेंज कंदासीं। असल में हिन में फ़ॉन्ट हूंदा आहिनि, फ़ॉन्ट एड थियल न हूंदा आहिनि। हिन खां बाद में हिनखे क्लिक करण खां पोइ ते तव्हां जेके फ़ॉन्ट डाउनलोड कंदा उहे हिन ते एड करे छॾींदा। न त तव्हांखे ॿियो हिकिड़ो मूं वटि डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे, उन लिंक ते तव्हां क्लिक कंदा त तव्हां वटि फ़ॉन्ट ऑटोमेटिकली तव्हां वटि खुली वेंदा। ठीकु आहे, उन खां बाद में असां हिते फ़ॉन्ट लॻाईंदासीं को बि सुठो। ठीकु आहे दोस्तों, ही फ़ॉन्ट लॻायूं था असां। ठीकु आहे, हिन खां बाद में हिनखे हिन जॻह ते
रखंदासीं। ठीक, इनके रखण खां पोइ इनके चेक कंदासीं, इनके थोरो वॾो कंदासीं। इनके हाणे एड ते क्लिक कंदासीं। एड ते क्लिक करण खां पोइ हिन ते क्लिक कंदासीं, हिन ते। ठीक आहे, हिन ते क्लिक करण खां पोइ हिन ते असां इनके एनिमेशन ॾींदासीं। ठीक आहे, हीअ तव्हां ॾिसो था। इनखां पोइ हिते इन में अची वियो। ठीक आहे, आउट में असां साॻियो इहो ई हणी छॾींदासीं। ठीक आहे, हाणे इनके असां डुप्लीकेट कंदासीं। हिन ते क्लिक कंदासीं, डुप्लीकेट थी वियो। डुप्लीकेट हाणे हिन ते असां बोल्ड कंदासीं। न जेके बोल हूंदा असां उहे बोल्ड कंदासीं। हाणे हिन ते ओके कंदासीं। ओके करण खां पोइ वरी हिन खे कॉल मां हिन जा बोल जल्दी जल्दी लिखी वठां थो। ठीक आहे, ठीक है दोस्तों, ही समझो वीडियो तैयार थी वियो आहे। उनखां बाद में हिते मां पंहिंजो यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम ऐं फेसबुक जो चैनल जो नालो ॾेई छॾींदुसि। ठीक आहे, हिते स्टिकर ते क्लिक कंदुसि। उनखां बाद में जेको आहे सो मां हिते प्रेस ते क्लिक कंदुसि। प्रेस ते क्लिक करण खां बाद में मां पिक्सल लैब में मां ही ठाहियो आहे। जीअं त पिक्सल लैब प्ले स्टोर ताईं डाउनलोड थी वेंदो आहे। प्ले स्टोर ते तव्हां पिक्सल लैब सर्च कंदो त उहो पाण ई अची वेंदो। ठीक आहे, पिक्सल लैब में मां ही एडिट कयो आहे। ठीक आहे, या उनखां बाद में ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिनखे थोरो असां हिनखे नंढो कंदासीं। हिते नंढो करे हिते रखंदासीं। ठीक आहे, हिते रखण खां पोइ हिनखे फुल कंदासीं। हिते असां इनके ओके कंदासीं। उनखां बाद में हिते टेक्स्ट ते क्लिक कंदासीं। टेक्स्ट क्लिक कंदे करे पंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो लिखंदासीं, सजाद सिंधी स्टेटस ऑफिशियल लिखी छॾियो असां। हिते फ़ॉन्ट ॾींदासीं। लास्ट में ईंदासीं। मां हीउ फ़ॉन्ट ॾियां थो, तव्हां जेको बि ॾेई सघो था। ठीक आहे, मां हिनखे ओके कयां थो। ठीक आहे, मां हिनखे हाणे फुल कंदुसि वीडियो खे। इनके मां फुल करे छॾियो आहे। ये ओके थी वियो। उनखां बाद में असां स्टिकर ते क्लिक कंदासीं ऐं उनखां पोइ
असां हिते प्लस ते क्लिक कंदासीं। प्लस ते क्लिक करण खां पोइ असां पंहिंजो जेको लोगो ठाहियो उहो लोगो सिलेक्ट कंदासीं। असां ही लोगो सिलेक्ट कयो आहे, ठीकु आहे। उन खां बाद में लोगो खे असां कुंड ते रखंदासीं, वो हिन कुंड ते, ठीकु आहे। हिन ते रखण खां पोइ इनखे असां ओके करे छॾींदासीं। उन खां बाद में इनखे फुल वीडियो में ॾेई छॾींदासीं, ठीकु आहे। इन खां बाद में इन खे कंदासीं ओके करण खां पोइ PIP जेको हिन जो ऑप्शन आहे, हिन ऑप्शन ते असां क्लिक कंदासीं। उन खां पोइ प्लस ते क्लिक कंदासीं। प्लस ते क्लिक करण खां पोइ हिन ते वीडियोज़ ऑप्शन ते वेंदासीं। उन खां पोइ मां हिकिड़ो कलरफुल इफेक्ट डाउनलोड कयो आहे, स्टार्स वारो, उहो हिन ते ओके कंदासीं। हिनखे थोरो हिनजो सेटिंग हिनखे पूरे वीडियो ते आणींदासीं, हिनखे फुल करे छॾींदासीं, ठीकु आहे। फुल करण खां पोइ हिनखे ओके कंदासीं। ओके करण खां पोइ साॻिए ते क्लिक कंदासीं। हिनखे वरी हिनखे ब्लेंड ते क्लिक कंदासीं। ब्लेंड ते क्लिक करण खे स्क्रीन करे छॾींदासीं या लाइटिंग करे छॾींदासीं, पर स्क्रीन करे छॾियूं था, ठीकु आहे। उन खां पोइ हिन जो आवाज़ु बंदि करे छॾींदासीं वीडियो जो, जंहिंमें आवाज़ु लॻियल आहे, ओके। हाणे हीअ असांजो वीडियो बिल्कुलु तयारु थी वियो आहे। हिनखे असां हाणे सेव कंदासीं 1080 ते, ठीकु आहे, ओके।